घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त हज़रत अली जे योम शहादत जे मौक़े ते मरकज़ी इमाम बारगाह मंज़िल मेहदी खां मातमी जलूस बरामद थियो। सिक्योरिटी जा सख़्त इंतजाम करे पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर कई वई। हुसैन अली चौक ऐं इमाम बारगाह ते थींदड़ मजलिस अज़ा में ज़ाकिरीन हज़रत अली जी सीरत तैयबा ऐं फ़लसफ़े शहादत ते रोशनी विधी। अमीर अल मोमिनीन हज़रत अली करमल्लाह वजह जी शहादत जे सिलसिले में मुल्क जे ॿियनि शहरनि वांगुरु घोटकी में बि मरकज़ी इमाम बारगाह मंज़िल मेहदी खां मौलाना पहलवान अली संगड़, मौलाना माशूक अली कमी, गुलाम हैदर संगड़, अली गुल जाफरी जी अॻवानी में मातमी जलूस बरामद थियो, जेको पंहिंजे मुक़रर रवायती रस्तनि तां थींदो हुसैन अली चौक ते पहुतो, जिते मजलिस अज़ा ऐं निमाज़ मग़रिबैन अदा कई वई। मातमी जलूस में शामिल अज़ादारनि ज़ंजीरुनि सां मातम कयो, जॾहिं त हुसैन अली चौक ऐं इमाम बारगाह मंज़िल मेहदी ते थींदड़ मजलिस अज़ा में मौलाना माशूक अली कमी, मौलाना सैयद असलम शाह मूसवी, मौलाना अला बख्श लेगारी, ज़ाकिर गुलाम फरीद शेख, मौलाना इलियास हुसैनी ऐं ॿियनि हज़रत अली जी सीरत तैयबा ऐं फ़लसफ़े शहादत ते रोशनी विधी। इंतज़ामिया पारां मातमी जलूस जी हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम करे पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो, जॾहिं त जलूस जे रस्तनि ते दुकान पिणु बंदि कया विया। जलूस पंहिंजे रवायती रस्तनि तां थींदो इमाम बारगाह मंज़िल मेहदी पहुची इख़्तिताम पज़ीर थियो। रमज़ान अल मुबारक मौलाए कायनात अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾींहुं आहे, जेको हर साल जी तरह मरकज़ी इमाम बारगाह में सुबुह जो 12 बजे खां वठी करे मंझंदि जो मजलिस शुरू हुई ऐं हाणे जेको आहे 4 बजे 4:30 बजे जुलूस बरामद थियो आहे, जेको जुलूस हुसैन अली चौक ते पहुचंदो ऐं उते मजलिस अज़ा बि थींदी ऐं उन्ही खां बाद में उते निमाज़ मग़रिबी पढ़ी वेंदी ऐं रोज़ो अफ़्तार कयो वेंदो ऐं वरी उतां जेको आहे जुलूस वापसि ईंदो हिते इमाम बारगाह में, हिते नज़र न्याज़ कयो वेंदो। सिक्योरिटी जे हवाले सां बि तमामु सुठो हुननि इंतज़ाम कयो आहे ऐं बहितरीन हालात ख़राबु आहिनि, पर तंहिं हूंदे बि सिक्योरिटी जो इंतज़ाम तमामु सुठा आहिनि, बहितर। जीअं त ही मातमी जुलूस शहादत मौलाए कायनात अमीर अल मोमिनीन अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम जे सिलसिले में अॼु मरकज़ी इमाम बारगाह मंज़िल मेहदी में ॾींहुं 12 बजे मजलिस अज़ा शुरू थी ऐं उनखां पोइ 4:30 बजे ही जेको आहे जुलूस बरामद कयो वियो आहे ऐं हीउ जेको जुलूस आहे हुसैन अली चौक ते पहुचंदो ऐं उते मजलिस अज़ा थींदी ऐं निमाज़ मग़रिबैन अदा कई वेंदी ऐं उनजी इफ़्तारी कई वेंदी। बहितरीन सिक्योरिटी आहे, पुलिस जी इंतज़ामिया, म्यूनसिपल जी इंतज़ामिया ऐं सभु जेके हेल्थ सभु इदारा मौजूदु आहिनि ऐं बहितर इंतज़ामात आहिनि। उमेदु आहे त सुठे नमूने सां हीउ ॾींहुं गुज़री वेंदो। तंज़ीमूं असां सां तमामु तंज़ीमूं मुतफ़िक़ तौर आहिनि। मां मजलिस वहदत अल मुस्लिमीन जे तरफ़ां अॻवानी करे रहियो आहियां, ज़िलई सदर आहे, उनखां पोइ शिया उलमा काउंसिल बि मौजूदु आहे, जाफ़रिया अलायंस मौजूदु आहे, असगरिया इल्मो अमल असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं शिया नंढियूं वॾियूं सभु तंज़ीमां हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।